सीनियर सहाफ़ी रऊफ़ चांडे खे धमकियूं ॾियण बंदि कयो। सीनियर सहाफ़ी रऊफ़ चांडे स्कूल जी चोरी वापसि करायो। सीनियर सहाफ़ी मेरान टीवी जे डायरेक्टर न्यूज़ रऊफ़ चांडियो खे बाअसर पारां धमकियूं ॾियण ख़िलाफ़ सहाफ़ी सियासी समाजी तंज़ीमनि जी अॻुवान पारां सूफ़ी शाह अनायत प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज में SDP अवामी तहरीक जीअं सिंध माज़, सिंध क़ौमी पार्टी जीअं सिंध तहरीक, शेरी एक्शन कमेटी, गुस्ता ऐं ॿियनि तंज़ीमनि शिरकत कई। उन मौक़े ते सहाफ़ियुनि प्रेस क्लब जे सदर करीमदाद चांडियो, अब्दुल गफ़ूर मेमन, आकाश ज़हूर ऐं ॿियनि मीडिया अॻियां चयो त सीनियर सहाफ़ी रऊफ़ चांडियो इंसानी दोस्त आहे। हिन ग़रीब ॿारनि जे लाइ स्कूल खोली हुई ऐं तइलीम ॾियारणु चङो कमु कयो। तइलीम दुश्मन माण्हू खे पसंदि न आयो। हुननि स्कूल मां चोरी कराई ऐं खेसि मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त सहाफ़ी अकेला न आहिनि, असां रऊफ़ चांडियो सां गॾु आहियूं। हिननि PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी चोराई वापसि कराई वञे ऐं धमकियूं ॾींदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿिए सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। रिपोर्ट अशरफ चांडियो, शाहीन न्यूज़, मीरपुर बठोड़ो।